अस्सलाम वालेकुम साथियों, पंहिंजी रोज़ी चैनल सां गॾु आउं आहियां नजीब रहमान शर। जीअं त अॼु पाण ॻाल्हायूं था पिया तनक़ीद जे बारे में, त तनक़ीद तव्हांजे लाइ केतिरी फ़ाइदेमंद थी सघे थी ऐं केतिरी तव्हांजे लाइ नुक़सानकार थी सघे थी। त साथियों, तव्हांजी तनक़ीद तव्हांजे अहसासनि ते थी सघे थी, तव्हांजी पर्सनैलिटी ते थी सघे थी, तव्हांजे अंदाज़नि ते थी सघे थी, तव्हांजे मोहबत ऐं तव्हांजे अहसास जज़्बात खां वेंदे, तव्हांजी पसंदि ऐं नापसंदि खां वेंदे, तव्हांजे हर पहलूअ ते तनक़ीद थी सघे थी। त साथियों, तनक़ीद जा केतिरा ई क़िस्म आहिनि, पर पाण अॼु ॻाल्हायूं था कहिड़ी तनक़ीद तव्हांजे लाइ बहितरु आहे ऐं कहिड़ी तनक़ीद तव्हांजे लाइ बहितरु न आहे। त साथियों, हिकिड़ी तनक़ीद हूंदी आहे जेका के मक़सद लाइ कई वञे ऐं उनजो मक़सदु तव्हांजो अॻिते वधणु हुजे, उन मक़सद जे पोयां तव्हांजा हौसला वधाइणु हुजे, उन मक़सद जो सभ खां वॾो सबबु हुजे ताकी तव्हां पंहिंजी मंज़िल खे जल्द खां जल्द ऐं आसानीअ सां पुॼी सघो। उहा तनक़ीद तव्हांजे फॉल्ट सां गॾोगॾु तव्हांजे सॉल्यूशन ते बि हूंदी आहे। त हिन जो सॉल्यूशन छा आहे? हिकिड़ी तनक़ीद हूंदी आहे जेका साड़ हसद ऐं नफ़रत मां कई वञे, जंहिंजो मक़सदु सिर्फ़ु तव्हांजी बेइज़ती करणु हूंदो आहे। उनजो कोई बि सॉल्यूशन, कोई बि उनजी बहितरी जे लाइ को बि हल कोन हूंदो आहे। अहिड़ी तनक़ीद जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो पियो। हिकिड़ो उस्तादु हुयो जंहिं पंहिंजे शागिर्द खे चयो, जेका तो पेंटिंग ठाही आहे उहा चौंक ते हणी अचु ऐं उनजे मथां लिखी अचु हिन जूं ख़ामियूं कढो। त साथियों, सुबुह ते जॾहिं उहो हणी आयो ऐं ॿिए सुबुह ते वियो त उन ॾिठो त सॼी पेंटिंग जे मथां लीका निकितल हुया त हीअ ख़ामी आहे, हीअ ख़ामी आहे, हीअ ख़ामी आहे। उहा ई पेंटिंग वरी उस्तादु मथां चयुसि त मथां हाणे लिखी चयुसि त जेके हिन में ख़ामियूं आहिनि से दुरुस्तु कयो। त उन पेंटिंग में ॾिठो त कंहिं बि का बि ख़ामी दुरुस्त न कई हुई। त साथियों, कुझु माण्हुनि जो मसइलो सिर्फ़ु तव्हांजी तरक़ीअ सां हूंदो आहे, तव्हांजे किरदार सां हूंदो आहे ऐं उहे न चाहींदा आहिनि त तव्हां उन्हनि खां अॻे निकिरो। इन जे करे हू तव्हांजी बेइज़ती करण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कनि था। इन्हनि हरबनि खां बचो ऐं हमेशह उन तनक़ीद खे वठो जंहिं तनक़ीद कंदड़ वटि तव्हांजे मसइले जो हल बि हुजे। महिरबानी।